आओ उलमा से पूछ ले। अज़ीज़ो दोस्तों बुज़ुर्गो, जीअं जो तव्हांजे इल्म में आहे त असां नमाज़ जा मसाइल बयानु करे रहिया आहियूं ऐं गुज़िश्ता जुमा तकबीर तहरीमा में हथ खणण खां बाद ॿधे करे जेको रखण जो मसइलो आहे त हथ ॿधे करे किथे रखिया वञनि। गुज़िश्ता जुमा इन ते काफ़ी इल्मी गुफ़्तगू कई हुईसीं, जो इन ॻाल्हि खे बयानु कयो हुयोसीं, इन ते दलाइल अहादीसूं बयानु कयूंसीं त हथ ॿधे करे सुन्नत हीअ आहे त दुन जे हेठों रखिया वञनि। इहो हदीस खां साबित आहे। मुतसिल जेकी मरफ़ू हदीस आहे हज़रत मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा खां बि ऐं हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां बि जेके हदीस रिवायत थियल आहिनि उनमें इहो ई आहे त हथ ॿधे करे दुन जे हेठां रखिया वञनि। गुज़िश्ता जुमा असां इन ॻाल्हि ते बयानु बि कयोसीं त कुझु माण्हू इन हदीसनि खे ज़ईफ़ हदीस चवंदा आहिनि। अब्दुर्रहमान बिन इसहाक़ ते कलाम कंदे असां उन जी बि वज़ाहत कईसीं त अब्दुर्रहमान बिन इसहाक़ मुतलकन जेको आहे ज़ईफ़ रावी नाहे। इमाम तिरमिज़ी उन जी हिकु हदीस पाक खे हसन करार ॾिनो आहे ऐं इमाम हाकिम पंहिंजी हदीस जी किताब अल मुस्तदरक अल सहीहन में उन जी हिकु हदीस पाक खे सही करार ॾिनो आहे। ऐं इमाम आज़म जे नज़दीक इहो अहनाफ जे नज़दीक अब्दुर्रहमान बिन इसहाक़ हसन दर्जे जो रावी आहे। ऐं इन जे मुक़ाबले में जेके ॿियूं हदीसूं आहिनि उहे तमामु ज़ईफ़ हदीसूं आहिनि या त मुरसल हदीस आहे। जीअं सुनन अबू दाऊद मां हिकु हदीस पाक पढ़ी वेंदी आहे 33 नंबर हदीस, उन खे ई इमाम अबू दाऊद पंहिंजी मरासील में 33 नंबर हदीस यानी मुरसल हदीस आहे। 759 नंबर हदीस में ज़िक्र आहे ताउस खां, हज़रत ताउस खां, त इहा ई हदीस वरी अल मरासील यानी मुरसल हदीस में ज़िक्र आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सीने ते हथ ॿधंदा हुआ। अहिड़े तरीक़े सां सही बिन ख़ुज़ैमा मां हिकु हदीस पाक बयानु कंदा आहिनि त मां इन ॻाल्हि खे बयानु कयुमि गुज़िश्ता जुमा जो जेके सीने ते ॿधण वारा हज़रात आहिनि उन्हनि जो इमाम नासिरुद्दीन अलबानी ख़ुदि पंहिंजी किताब जंहिंमें उन तहकीम ॾिनो आहे सुनन अबी दाऊद जी हदीस खे ज़िक्र करायो आहे, इन हदीस खे ज़ईफ़ करार ॾिनो आहे। उनजी वजह उन्हनि ख़ुदि बयानु कई आहे जो इन में जेको मुअम्मल बिन इस्माइल आहे उहो सहीउल हिफ़्ज़ आहे, यानी उनजो जेको हाफ़िज़ो आहे उनजी जेकी यादाश्त आहे उनजो जेको दिमाग़ आहे ताक़त यादाश्त जो उहो सही न हो, इन जे करे ज़ईफ़ तरीन रावी आहे। अहिड़े तरीक़े सां हिकु हदीस पाक बयानु कई वेंदी आहे सुनन मुस्नद अहमद बिन हंबल खां। इहा हदीस पाक बि अहिड़ी आहे जंहिंमें सीने ते हथ ॿधण जो ज़िक्र न आहे ऐं न ई इन मां इहो इस्तदलाल करे सघिजे थो, इन मां दलील पकड़ी सघिजे थी जो इन ते अमल कयो वञे। पोइ मां हदीस बयानु कयां मुस्नद अहमद मां हिकु हदीस आहे 21,967 नंबर हदीस हज़रत होल्व ताई खां, उहे पंहिंजे वालिद खां रिवायत था कनि क़ाल रअयतु नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम यनसरिफ़ु अन यमीनिही व अन यसारिही व रअयतुहु क़ाल यदउ हाज़िही अला सदरी। हदीस पाक जे अल्फाज़ आहिनि त हज़रत होल्ब ताई पंहिंजे वालिद खां रिवायत था कनि त उहे फ़रमाइनि था त मां रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे ॾिठमि यनसरिफ़ु अन यमीनिही, नबी पाक सल्लल्लाहु तआला सॼे पासे फिरनि पिया, व अन यसारिही ऐं खॿे पासे फिरनि पिया, व रअयतुहु ऐं रावी चवे थो त पोइ मां ॾिठमि
यदउ हाज़िही, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ही रखियो अला सदरिही, पंहिंजे सीने ते। हाणे इन मां इहो इस्तदलाल कंदा आहिनि त इन मां मालूम थियो त सीने ते हथ ॿधणु, हालांकि जेकॾहिं थोरो बि इल्मु हुजे त इन जे पहिरियां अल्फाज़ ॿुधाइनि था त महबूब अलैहिस्सलाम सॼे पासे फिरिया, वरी खॿे पासे फिरिया, यानी सलाम खां बाद, ऐं पंहिंजो हथ रखियऊं सीने ते। ऐं इन में इहो बि ज़िक्र न आहे त पंहिंजा हथ रखियऊं, छो जो अरबी जो क़ाइदो आहे न, यदुन हिकु हथ खे चयो वेंदो आहे, यदानी ॿिनि हथनि खे, ऐं हाज़िही जेकी ज़मीर आहे न वाहिद जे लाइ ईंदी आहे, मुअन्नस जे लाइ हाज़िही, जेकॾहिं ॿई हथ रखिया वञनि हा त पोइ हुजे हाज़ानी, ऐं सीगो हुजे यद ओहो, यदउ यद, जे दरब बा थींदो आहे, यदउ यदउ हा हुजे सीग, या यदउ यद तस्निया जो सीगो, वदअ यदअ को जेकॾहिं फ़ेल मुज़ारे जो सीगो ठाहींदासीं त पोइ इन में उहो लफ़्ज़ न आहे। यदअ यदआनी हुजे हा, यदरिबानी, त हिकु हथु, हाणे इन मां मालूम थियो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु हथु जेको आहे न सीने ते रखंदा हुआ, कॾहिं जॾहिं सॼे पासे खॿे पासे फिरी करे पोइ हिकु हथु सीने ते रखंदा हुआ। त हाणे हिकु हथु नमाज़ जी हालत में कोई बि सीने ते रखण जो क़ाइल न आहे। हाज़ानी, हा हुजे हाज़ानी, यदउ यदआनी हुजे हा। ऐं ॿी ॻाल्हि, यदउ सीगो जेको आहे न वाहिद मुज़क्कर जो आहे, आले इल्म सम्झनि था, यदउ सीगो छा आहे, वाहिद मुज़क्कर जो, ऐं हाज़िही जेकी ज़मीर आहे न इहा वरी मुअन्नस जी आहे। त इन में मालूम थो थिए त इन हदीस में तमामु घणो इबहाम आहे। यदउ जेको सीगो आहे उहो मुज़क्कर जो आहे, ऐं हाज़िही जेकी ज़मीर आहे इहा मुअन्नस जी आहे। त हुजणु ईअं घुरिजे सीगो बि जेको यदउ जो जेको मुअन्नस जो सीगो ईंदो आहे, तदउ ईअं हुजे, तदउ हाज़िही या तदआनी हाज़ानी। बहरहाल त इन मां मालूम थियो त इहा हदीस जेकी आहे न क़ाबिल अमल न आहे। छो? हिकु वजह त ही जो इन में ही ज़िक्र आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सॼे पासे फिरी करे खॿे पासे फिरण खां बाद जेको आहे न पंहिंजो हिकु हथु सीने ते रखंदा हुआ। इहो छाजे करे हूंदो हुओ? वज़ाइफ़ जे करे, ॿिनि हथनि जो ज़िक्र न आहे। त इन में मालूम थियो त असल जेकी सुन्नत आहे उहा दुन जे हेठों ॿधण आहे। दुन जे मथां ॿधण जूं बि हदीसूं आहिनि, दुन जे हेठां ॿधण जूं बि हदीसूं आहिनि। जेको सुन्नत जो जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे न उहो दुन जे हेठां ॿधण जे लाइ इस्तेमालु थियो आहे, जेके मां हदीसूं बयानु करियां ऐं वरी बि बयानु कंदुमि। ऐं इहा जेकी हदीस मां बयानु कयमि मुस्नद अहमद बिन हंबल खां, त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे पासे फिरंदा हुआ, खॿे पासे फिरंदा हुआ, पोइ पंहिंजो जेको आहे न हीअ हथु जेको आहे सीने ते रखंदा हुआ। इहा ई हुल्ब ताई जी हदीस, हुल्ब ताई का हदीस जामिउ तिरमिज़ी में बि मौजूदु आहे, लेकिन उन में इहा शइ ज़िक्र न आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो हथु सीने ते या पंहिंजा हथ सीने ते रखंदा हुआ। ऐं इमाम तिरमिज़ी इन हदीस पाक ते पंहिंजो मौक़िफ़ बयानु कयो आहे ऐं वज़ाहत कई अथऊं त इन हदीस पाक ते कंहिंजो अमल आहे। जामिउ तिरमिज़ी शरीफ़ में हदीस पाक आहे 252 नंबर हदीस, हज़रत हुल्ब ताई खां, उहे पंहिंजे वालिद खां रिवायत था कनि। क़ाल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम यउमुना, नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम असांजी इमामत कंदा हुआ, यानी जमात सां नमाज़ पढ़ाईंदा हुआ। फयाख़ुदु शिमालहु बियमीनिही, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सॼे हथ सां खॿे हथ खे पकड़ंदा हुआ। हाणे इन में एतिरो ज़िक्र आहे, सॼे खे खॿे खे रखण जो ज़िक्र इन में न आहे। त इमाम तिरमिज़ी एतिरी हदीस बयानु करण खां बाद लिखनि था त
वफ़िल बाबी अन वाइल इब्न हुजर व गतीफ़ इब्न अल हारिस व इब्न अब्बास व इब्न मसऊद व सहल इब्न सअद हदीस उल बिन हदीस हसन। त हज़रत इमाम तिरमिज़ी फरमाइनि था त इहा ई हदीस पाक जेकी आहे हज़रत वाइल बिन हुजुर खां बि रिवायत थियल आहे, गतीफ़ बिन हारिस खां बि रिवायत थियल आहे, इब्न अब्बास खां बि रिवायत थियल आहे, इब्न मसऊद खां बि रिवायत थियल आहे, सहल बिन सअद खां बि रिवायत थियल आहे ऐं हदीस हसन आहे। इन खां बाद इमाम तिरमिज़ी मुहद्दिस आहिनि, इहे बयानु था कनि वल अमलु अला हाज़ा इंद अहलिल इल्म मिन अस्हाबि नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। त इन्ही ते जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा जेके सहाबा मां जेके अहले इल्म सहाबी त हर कोई अहले इल्म असांजे नज़दीक, लेकिन जेको सभ खां वधीक इल्म में हो त इमाम तिरमिज़ी फरमायो सहाबा किराम मां जेके अहले इल्म सहाबा किराम उन्हनि जो इन्हनि ते अमल हो। वल अमलु अला हाज़ा इंद अहलिल इल्म मिन अस्हाबि नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम व ताबिईन ऐं ताबिईन मां जेके अहले इल्म हुआ ताबी उन्हनि जो इन ते अमल हो। व मम बादहुम ऐं जेके बाद में आया। ठीकु आहे न। हाणे इन खां बाद इमाम तिरमिज़ी बयानु था कनि हदीस बयानु करण खां बाद त इन हदीस पाक ते अहले इल्म सहाबा किराम जो ताबिईन जो आहे उन खां बाद जेको अहले इल्म तबको गुज़रियो आहे उहो इन ते अमल कंदो आहे। त इमाम तिरमिज़ी मज़ीद बयानु फरमायो पंहिंजो मौक़िफ़ ऐं जेको आहे न सहाबा किराम ऐं अहले इल्म सहाबा ताबिईन ताबिईन यानी व बादहुम खां ताबिईन उन जे बारे में बयानु फरमाइनि था यरौना ऐं यदअ रजुलु यमीनहु अला शिमाली फी सलात। सभिनी जो मौक़िफ़ ही हूंदो हुयो जो मर्द जेको आहे पंहिंजो सॼो हथु खॿे हथ ते रखे, पोइ रखिणो किथे आहे वरआ बादहुम ऐं यदअहुमा फौक़ सुरती। बाज़ जो मौक़िफ़ ही हो जो दुन जे मथां रखियो वञे, वरआ बादहुम ऐं यदअहुमा तहत सुरती। बाज़ जो मौक़िफ़ ही हो जो दुन जे हेठों रखियो वञे। वकुल्लु ज़ालिका वासिउन इंदहुम ऐं सभिनी जे नज़दीक इन में जेके आहिनि मौक़िफ़ में वुसअत हुई, यानी जेके हेठों दुन जे हेठों रखंदा हुआ उहे मथे रखण वारनि ते एतिराज़ न कंदा हुआ, मथे रखण वारा हेठे रखण वारनि ते एतिराज़ न कंदा हुआ। जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बि हथु ॿधंदा हुआ इन जॻह ते ॿधंदा हुआ त ॾिसण वारनि बाद ॾिठो त दुन जे हेठों आहे उन्हनि इहो मौक़िफ़ कयो, बाद मौक़िफ़ इहो कयो त दुन जे मथां। इन खां अलावा इमाम तिरमिज़ी कोई मौक़िफ़ बयानु न कयो जो कोई अहिड़ो बि आले इल्म सहाबी हुजे या ताबिई हुजे सीने ते हथु ॿधंदो हुजे। त इमाम तिरमिज़ी इन खे रिवायत न कयो त जेके हदीस खे सम्झण वारा इमाम आहिनि उन्हनि इन मौक़िफ़ खे बयानु कयो त सहाबा मां जेके आले इल्म हुआ उहे हथु ॿधंदा हुआ, कुझु अहिड़ा हूंदा जेके दुन जे हेठों रखंदा हुआ, कुझु दुन जे मथां रखंदा हुआ। इन खां अलावा ॿियो कोई मौक़िफ़ न हो। त इन मां मालूम थियो जेको सुन्नत मां सही साबित आहे, सुन्नत रखणु जेको आहे दुन जे हेठां ऐं दुन जे मथां बि साबित आहे, लेकिन जेके दुन जे मथां वारा हदीसूं आहिनि उनमें सुन्नत जो लफ़्ज़ न आहे ऐं उन्हनि ते इमामनि ग़ैर महफ़ूज़ जो लफ़्ज़ करार ॾिनो आहे। इन खां अलावा मज़ीद हदीसूं बि आहिनि जीअं मां बयानु करे आहियां सुनन अबी दाऊद मां त मौला काइनात फरमाईंदा सुन्नत हीअ आहे त जो हथु ॿधी करे दुन जे हेठों रखिया वञनि। 756 नंबर हदीस, 758 नंबर हदीस मुसन्निफ़ इब्न अबी शैबा मां बि मां बयानु करे आयुमि जो हथु ॿधी करे जो इन्हनि हदीसनि मां वरी मौक़िफ़ जेको आहे दुन जे हेठों ॿधण जो जेको मौक़िफ़ आहे न वधीक कवी थी थो वञे, जो दुन जे हेठां ॿधियो वञे। मुसन्निफ़ इब्न अबी शैबा में ऐं सुनन दार कुतनी में 1102 नंबर हदीस आहे मौला काइनात ऐं हज़रत अबू हुरैरा जो बयानु थियल आहे। अन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल इन मिन सुन्नती फी सलाती वदउल कफ़ी अलल कफ़ी तहत सुर्रा। सुनन दारमी, ठीकु आहे न, सुनन दार कुतनी इमाम कुतनी जी सुनन दार कुतनी इन जी हदीस नंबर 1102। वरी 1103 में बि इहो ई आहे मौला काइनात खां रिवायत थियल आहे। उहे फरमाइनि इन मिन सुन्नत सलाती वदउल यमीन अला शिमाली तहत सुर्रती। सुन्नत हीअ आहे। हाणे सुन्नत जो जेको लफ़्ज़ थो अचे न उहो ॾिसंदो त गौर फ़िकिर कंदो जेके हदीस पढ़ण वारा आहिनि त सुन्नत हीअ आहे त हथु ॿधे करे दुन जे हेठों रखिया वञनि। ऐं ईअं काफ़ी किताब आहिनि जंहिंमें इहो ई मौक़िफ़ बयानु थियल आहे। बहरहाल
जेकॾहिं कोई हथ ॿधी करे दुन जे हेठों रखे थो इहो बि सही आहे, सुन्नत जे मुताबिक़ आहिनि। ज़्यादा जेके तरजीहात आहिनि, ज़्यादा जेके हदीसूं आहिनि, जेकॾहिं मथे रखे थो इहो बि जाइज़ आहे, सुन्नत इहो ई आहे। पर जेकॾहिं कोई सीने ते रखे थो इहो यादि रखो मसइले जे मुताबिक़ नमाज़ उनजी बि थी वेंदी। असांखे झगड़ो जहिड़ो न आहे, हिकिड़ो मसइलो बयानु करिणो आहे। हथ ॿधणु इहो सुन्नत आहे, रखणा किथे आहिनि इन में इख़्तिलाफ़ आहे। ऐं ज़्यादातर जेको मौक़िफ़ आहे दुन जे हेठों ॿधणु, वॾा वॾा आइमा इमाम आज़म अबू हनीफ़ा इन खां वधीक काफ़ी आइमा जेके दुन जे हेठों ॿधणु। ऐं इमाम तिरमिज़ी जो मां मौक़िफ़ तव्हांखे ॿुधायमि, जो इमाम तिरमिज़ी फरमाइनि था त हेठों रखणु बि सही आहे, मथों रखणु बि सही आहे, छो आले इल्म इन ते अमल कंदा आया। लेकिन सीने ते रखणु साबित न आहे सही हदीसनि खां, मरफ़ू मुत्तसिल हदीसनि खां। जंहिं बि इमामनि जेके हदीस जा इमामनि जॾहिं हदीस जी तशरीह ख़ुदि करनि था न, सभिनी इमामनि कंहिं बि सीने ते रखण जो ज़िक्र न कयो आहे, छो जो सीने ते रखण वारी हदीस तमामु ज़ईफ़ तरीन हदीस आहिनि। पर पोइ बि असां यादि रखो, मां मसइलो बयानु थो कंदो आहियां, मां हिनखे नाजाइज़ नथो चवां, हराम नथो चवां, इहो चवां नमाज़ न थींदी। हा, सुन्नत जे मुताबिक़ जंहिंखे सुन्नत जो सवाबु मिलंदो उहो इहो ई आहे त दुन जे हेठां या दुन जे मथां। इहो ई जेको आहे न साहबा किराम आले इल्म जो मौक़िफ़ आहे, जो साहबा किराम महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिठो आले इल्म साहबा, जो उन्हनि मां कुझु दुन जे हेठों ॿधंदा हुआ, कुझु मथे ॿधंदा हुआ, त इहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾिसंदा हुआ। त पोइ ॾिसंदा हुआ त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हथ मुबारक केॾी महिल दुन जे हेठों ॿधल आहे या केॾी महिल दुन जे मथां, या उहे अंदाज़ो कंदा हुआ त हीअ जेको आहे हिन वक़्तु दुन जे हेठों आहे। जीअं सम्झो त दुन जे हेठों आहे त उन्हनि दुन जे हेठों जो ज़िक्र कयो। हाणे जीअं मां हिते हथु ॿधी बीठो आहियां, ॾिसण वारा अंदाज़ो कंदा त उहा थी सघे थो हिनजो दुन जे मथां हूंदो या दुन जे हेठों हूंदो। त पोइ इन ते अमल ईंदो रहियो साहबा किराम जो, साहबा खां बाद ताबिईन जो, ताबिईन खां बाद तबे ताबिईन जो आले इल्म, त दुन जे हेठों ॿधणु ऐं दुन जे मथां ॿधणु इहो सुन्नत खां साबित आहे ऐं इहो ई जेको आहे वधीक सवाबु आहे। पर जेकॾहिं कोई हिते हथु ॿधे थो इन खे ख़िलाफ़ सुन्नत चवंदासीं, बहरहाल नमाज़ उनजी थी वेंदी। नमाज़ थियण में उतां झगड़ो न कंदासीं। हा, जेकॾहिं उहो इन हिते हथु ॿधण खे फ़र्ज़ु करार ॾिए थो त हाणे उहो बि गुनाहगार थींदो, छो जो फ़र्ज़ जो ज़िकिर कंहिंमें बि न आहे। हथु ॿधण त आहे लेकिन रखणा किथे आहिनि, इहो सुन्नत आहे। ठीकु आहे न, इन ते ई जेको आहे अमल करणु घुरिजे। साहबा बि इन ते अमल कयो, ताबिईन बि इन ते अमल कयो, आले इल्म जेके बि बाद में ईंदा आया आहिनि, जेसिताईं फ़िरका न हुआ न इन ते अमल थींदो हो। पोइ जॾहिं फ़िरका वजूद में ईंदा हुया, पोइ कंहिं कहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कयो, साहबा खां आले इल्म खां हटिजी करे को कंहिं कहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कयो। बहरहाल हीअ यादि रखे, हथ जेके खणी करे ॿधी करे सुन्नत हीअ आहे त दुन जे हेठों रखियो वञे, अफ़ज़ल औला इहो आहे ज़्यादातर। उनखां बाद जेको मौक़िफ़ आहे दुन जे मथां ॿधणु, इहो जेको आहे न ॿिए नंबर जो जेको मौक़िफ़ आहे, इन ते अमल कयो वञे। जेके आले सुन्नत आहिनि ऐं सुन्नत जो सवाबु हासिलु करणु चाहिनि था त सुन्नत जे मुताबिक़ असांजी नमाज़ थी वञे दुन जे हेठां या दुन जे मथां। बाक़ी जेकॾहिं कोई सीने ते ॿधे थो इहो सुन्नत खां साबित न आहे, बहरहाल नमाज़ उनजी थी वेंदी। वल्लाहु आलम व रसूलु आलम अज़्ज़ व जल्ल व सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम। इंशाअल्लाह मज़ीद हथु ॿधण खां बाद जेकी पढ़ियो वेंदो आहे, सना पढ़ी वेंदी आहे, हर हिकु खे ख़बर आहे। इन ते आइंदा जुमा इंशाअल्लाह बयानु करण जी कोशिशि कंदासीं। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक, इहा त मशहूरु सना आहे। लेकिन इन सां गॾु अहादीस में कुझु ॿियूं दुआऊं आहिनि जेके महबूब अलैहिस्सलातु अल्लाहु अकबर चई करे पढ़ंदा हुआ, उहे बि इंशाअल्लाह बयानु कंदासीं ऐं वरी पोइ नतीजो बयानु कंदासीं त उन्हनि जो हुकुम छा आहे इंशाअल्लाहुल अज़ीज़। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे जेको कुझु मां बयानु कयुमि दौरानी गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह ताला मुआफ़ फरमाए, ऐं जेको कुझु मां बयानु कयुमि इनखे यादि रखण जी, इन ते अमल करण जी ऐं ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं अदा करियो। आओ उलमा से पूछ ले।